ख़ास तालीमी बोर्ड के कंट्रोलर के बेज़ाब्तगी के इल्ज़ाम हेठ मुअत्तल किया वियो आहे। मीरपुर ख़ास तालीमी बोर्ड के चेयरमैन सैयद मोहम्मद अमलदार रज़ा कंट्रोलर अनवर अलीम खानज़ादे के मुअत्तल करे छॾियो। मीरपुर ख़ास तालीमी बोर्ड के चेयरमैन पारां जारी कयल ऑर्डर में ॼाणायो वियो आहे त कंट्रोलर अनवर अलीम के बोर्ड के रूल्स ऐं ज़ाब्तनि जी भञकड़ी करण के इल्ज़ाम हेठ मुअत्तल किया वियो आहे। अव्हांखे आगाह करे रहिया आहियूं अहम ख़बर के हवाले सां त मीरपुर ख़ास तालीमी बोर्ड के कंट्रोलर के बेज़ाब्तगी के इल्ज़ाम हेठ मुअत्तल किया वियो आहे। मीरपुर ख़ास तालीमी बोर्ड के चेयरमैन सैयद मोहम्मद अमलदार रज़ा कंट्रोलर अनवर अलीम खानज़ादे के मुअत्तल करे छॾियो। मीरपुर ख़ास तालीमी बोर्ड के चेयरमैन पारां जारी कयल ऑर्डर में ॼाणायो वियो आहे त कंट्रोलर अनवर अलीम के बोर्ड के रूल्स ऐं ज़ाब्तनि जी भञकड़ी ते करण ते इल्ज़ाम हेठ मुअत्तल किया वियो आहे। अव्हांखे आगाह करे रहिया आहियूं अहम ख़बर के हवाले सां त मीरपुर ख़ास तालीमी बोर्ड के कंट्रोलर के बेज़ाब्तगी के इल्ज़ाम हेठ मुअत्तल किया वियो आहे। मीरपुर ख़ास तालीमी बोर्ड के चेयरमैन सैयद मोहम्मद अमलदार रज़ा कंट्रोलर अनवर अलीम खानज़ादे के मुअत्तल करे छॾियो। मीरपुर ख़ास तालीमी बोर्ड के चेयरमैन पारां जारी कयल ऑर्डर में ॼाणायो वियो आहे त कंट्रोलर अनवर अलीम के बोर्ड के रूल्स ऐं ज़ाब्तनि जी भञकड़ी करण के इल्ज़ाम हेठ मुअत्तल कयो वियो आहे। अव्हांखे आगाह करे रहिया आहियूं त मीरपुर ख़ास तालीमी बोर्ड के कंट्रोलर के बेज़ाब्तगी के इल्ज़ाम हेठ मुअत्तल कयो वियो आहे। मीरपुर ख़ास तालीमी बोर्ड के चेयरमैन सैयद मोहम्मद अमलदार रज़ा कंट्रोलर अनवर अलीम खानज़ादे के मुअत्तल करे छॾियो। वधिक तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन ते मौजूदु आहे मीरपुर ख़ास खान सिंध टीवी न्यूज़ जो ब्यूरो चीफ नज़ीर पंवर। जी नज़ीर, कंट्रोलर के जेको आहे बेज़ाब्तगी के इल्ज़ाम हेठ मुअत्तल कयो वियो आहे, वधीक तफ़सील हिन वटि आगाह कजो। चेयरमैन सैयद मोहम्मद अमलदार रज़ा हिकु ऑर्डर जारी करे तालीमी बोर्ड के कंट्रोलर अनवर अलीम खानज़ादे के मुअत्तल करे छॾियो आहे। ऑर्डर में ॼाणायो वियो आहे त अनवर अलीम के बोर्ड में जो रूल्स ऐं ज़ाब्तनि जी जेके भञकड़ियूं करण जे इल्ज़ाम हेठ मुअत्तल कयो वियो आहे। वाज़ेह रहे तो कुछ ॾींहं अॻु एंटी करप्शन की टीम तालीमी बोर्ड में पुकार में ऑफिस से छापो हयो ऐं जितां जेको आहे 2023 2024 2025 रिकॉर्ड की जांच के सिलसिले में खयो वियो। तालीमी बोर्ड खिलाफ ये समूरियूं कार्रवाई शहरी ऐं ऑफिसरनि जे 72 माण्हुनि जे नाले में ब्लैकमेल करण के इल्ज़ाम हेठ गिरफ़्तार थियल अली रज़ा रिंद पारां कयल एतिराफ़नि बाद कयो वियो आहे, जिनमें हिन एतिराफ़ कयो हो त संदसि साथी फलक शेर इमरान मलक ऐं ॿिया तालीमी बोर्ड के कंट्रोल सां मिली अफ़गानियुनि खे जाली सर्टिफिकेट ठाहे ॾींदा आहिनि, जॾहिं त पैसनि ऐं शागिर्दनि खे मार्कूं ॾियारियूं पवंदियूं आहिनि। जॾहिं तव्हां तव्हांखे ॿुधाए सघां त तालीमी बोर्ड जा 2 ॾींहं अॻु जेको एंटी करप्शन पारां जेको छापो हयो रिकॉर्ड कयो, जंहिंखां पोइ अॼु एंटी करप्शन वारनि हिनखे तलब कयो, जंहिंखां पोइ अॼु उते कुझु जेका बोर्ड जा अमलदार पहुचा पंहिंजा बयान कलमबंद कया। जॾहिं हिन केस में जेको मुख अली रज़ा रिंद पारां एतिराफ़ कयो, उन खां पोइ फलक शेर जेको आहे अञा ताईं जेको फरार बि आहे। जी ठीकु आहे नज़ीर, तफ़सील ॾियण लाइ वॾी महिरबानी।